सोडा जांच लधी थी हमरा सोगा है नी अन चाचा धनी बख्श मुझी इजाजत को सवा पक्षीअ खे भी ताक़त न आहे जो पर हणे छो त सोढल जी दहशत कॾहिं जब रुख मोड़े छॾींदी आहे ये तो मुझे अॻियां कुछ भी ना है। खान बहादुर चए पियो त अॼु राति मुश्किल मोटा सो तोखे हर तरह सां होशियार रहणो आहे। चाचा तव्हां हुनखे इतलाह ॾिनो आहे ॾोही पकड़ण जी? सुडल तोखे त मूं पूरी हक़ीक़त करे ॿुधाई हुई न। इहा ॻाल्हि फोन ते करण जहिड़ी आहे ई कान का। भले खान बहादुर मोटी अचे पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। चाचा धनी बख्श जेकर इन विच में नंढो रेस गड़बड़ करे त पोइ ॾोही कंहिं बि सूरत में न आहिनि छॾणा। भले ढिंग ढिंग जो पुट अचे हिननि जी जज़ा ऐं सज़ा जो फ़ैसिलो खान बहादुर पाण कंदो। बिल्कुलु चाचा ईअं ई थी तो त मुंहिंजो नालो बि आहे सोढो ऐं सोढे जी दहशत कॾहिं जब रुख मोड़े छॾींदी आहे ये त मुंहिंजे अॻियां कुझु बि न आहे। केर हा ये मां चोनी नालो खणंदे चयां थो बेएतबारी जो मसलो थियो वॾो मसलो थींदो। गुजारत में छो थो ॻाल्हाई मूं महिल पी तो ई त चयो आहे त मूं ॾोही हथ कया ऐं वरी ॿिए तरफ़ चई तो त मां बेएतबारीअ खां डिॼां थो। तोखे छा थो लॻे त खान बहादुर तो ते एतबार कोन कंदो? इहो कहर कंहिं खान बहादुर जे वेझे कयो आहे। पंहिंजे बावर ते ॿिनि ॼणनि खे टिंडरायो हिकिड़ो रबो ॿियो आचर ऐं टियों खादम। बाक़ी असुल धर धणी खान बहादुर पाण हथ विझे न पोइ मज़ो आहे। तोबा लासी तोबा असुल दर धणी तोबा। शहजादी असल में शैतान बुझाई जो खूबो खान बहादुर जो शहरोज़ान हुआ निभागे पी जो नालो ऐं इज्जत ओड़ी छॾी। अल्लाह करे त खान बहादुर खे तुंहिंजी ॻाल्हि ते एतबार अचे। बाक़ी खान बहादुर पंहिंजे पुट ते कख न रखी वेठो आहे त भलो सचाईअ खां कमु वठण वारो, पर इहो कीअं बर्दाश्त कंदो त हुनजो पुट टंगिजे? बेशक इहो खान बहादुर जे ईमान जो इम्तिहान आहे। ॾिसूं त कीअं थो इहो पार करे। फौरी तौर खान बहादुर कहिड़ो रद्देमल ॾेखारे थो ॾिसूं। आउं त सम्झां थो त पहिरें मूं ते ॾाढी कावड़ेसि या इहो मुमकिन आहे त इंसाफ़ जा तक़ाज़ा करे कावड़ बदिरां पंहिंजे मामलनि जी पाण छंड छाण करे। तोखे पक्का आहे न त असुल ॾोही शेरोज़ खान आहे ऐं इन नूर ऐं खादम खे इस्तेमाल कयो अथसि? चुनी सोराना खतरिया तूं उल्को न कर। पोइ हिन वक़्त ताईं भंभोर खे बाहि छो न लॻी आहे? शेरोज़ खान पंहिंजे रत जो प्यासो आहे इहा तोखे ख़बर हुजे। पहिरीं हू पंहिंजा गुल त बचाए वठे कंडा पोइ कढंदासीं। ज़ालिम वेरी कातिल वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।